नेप्रा एक भेरो ॿीहर बिजली जो फी यूनिट 70 रुपया 6 पैसा महांगो करे छॾियो। नोटिफिकेशन जारी। जनवरी जे फ्यूल एडजस्टमेंट जी मद में बिजली की क़ीमत वधाई वई। बिजली महांगी थियण खां पोइ वाइपेदारनि ते 60 अरब रुपयनि जो भार पवंदो। माज़ीअ जियां नेकनीयती सां सिंध लाइ कम कंदासीं। सिंध जे हर इलाइक़े में साफ़ पानी पहुचाइण पहिरीं तरजीह आहे। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम ज़रिए वज़ीफ़े की रक़म में इजाफ़ो कंदासीं। कचे जे धाड़ेलनि जो सफ़ायो भी अव्वलीन तरजीह में शामिल है। मज़दूर कार्ड समेत सोलर रिथा अगी तैयार करे चुका आहियूं। ईंदड़ 5 साल सिंध जे अवाम की वधीक ख़िदमत कंदासीं। मूंखे ॿीहर ज़िम्मेवारी ॾियण ते पार्टी क़यादत जो थोराइतो आहियां। कोशिश कंदुसि त हुकूमत ऐं अपोज़िशन में फ़र्क़ु न रखां। सिंध जे नए चूंडियल वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो ऐवान में ख़िताब संदो चवणु आहे त चूंडनि ते असांखे भी ख़र्चा आहिनि, पर क़ानूनी जंग अख़्तियार कंदासीं। 2 या 4 सीटन लाइ मुल्की सलामती सां न खेॾंदासीं। मुल्क जो मुस्तक़बिल बिलावल भुट्टो ज़रदारी आहे। ईंदड़ भेरे बिलावल भुट्टो ज़रदारी अवाम जे वोट सां वज़ीर आज़म थींदो। कराची के को सिंध खां धार समझे थो त दिमाग़ मां उहो कढी छॾे। सैयद मुराद अली शाह 112 वोट खणी 3 भेरो सिंध जो वॾो वज़ीर चूंडिजी वियो। PTI जे हिमायत याफ़्ता आज़ाद 9 मेंबरनि पारां वॾे वज़ीर जी चूंड जो बाइकाट कयो वियो। मुख़्तलिफ़ मेंबरनि पारां सैयद मुराद अली शाह खे वाधायूं। सिंध जो नओं वॾो वज़ीर अॼु शाम उहिदे जो हलफ़ खणंदो। अहिड़ी सियासत खां पासो करणु घुरिजे जंहिंसां अनारकी पकड़िजे। एहतजाज कंदड़ पार्टियूं मुश्किल वक़्त में घर हूंदियूं आहिनि। अवाम जूं दिलियूं खटणु चाहियो था त ॾुखे वक़्त में उन सां गॾु रहो। पीपुल्स पार्टी अॻवान शर्जीला मेमोडियो सिंध असेंबली जे इजलास में ख़िताब संदो चवणु आहे त पीपुल्स पार्टी जा नुमाइंदा ॾुखे घड़ीअ में अवाम सां गॾु बीठल हूंदा आहिनि। वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह सभिनी खे गॾु खणी हलंदो। मरियम नवाज़ पाकिस्तान की तारीख़ की पहिरीं औरत वज़ीर आला चूंडिजी वई। उहिदे जो हलफ़ भी खणी वरितो। संदो चवणु आहे त कंहिं लाइ बि इंतकाम जो जज़्बो नाहे। वज़ीर आला थियणु हर माउ धीउ ऐं भेण जी सोभ आहे। असेंबली में अपोज़िशन मेंबरनि जे न हुजण ते अफ़सोस आहे। ख़्वाहिश हुई त अपोज़िशन में मौजूद हुजे हा। असांजी कोशिश आहे त कारोबारी माण्हुनि लाइ वधीक बहितरी आणे सघूं। रमज़ान में नए मॉडल तहत राशन ज़रूरतमंदनि जे घरनि ताईं पहुचायो वेंदो। सदर डॉक्टर आरिफ अलवी क़ौमी असेंबली जो इजलास घुराइण बाबति निगरान वज़ीर आज़म जी एडवाइस एतराज़ लॻाए वापसि उमाणे छॾी। सदर जो चवणु आहे त पहिरियां औरतुनि ऐं अक़लियतुनि जी ख़ासि सीटुनि खे मुकमिल करियो, पोइ क़ौमी असेंबली जो इजलास घुरायो। आइन पाबंद आहे त चूंडुनि जे 21 ॾींहनि अंदरि इजलास लाज़मी सरायो वञे। आइन तहत क़ौमी असेंबली जो इजलास 29 फरवरी ते लाज़मी घुराइणो पवंदो। सदर पारां समरी वापसि मोकिलण खां पोइ नई क़ौमी असेंबली जो पहिरियों इजलास 29 फरवरी ते तलब। क़ौमी असेंबली जो इजलास 29 फरवरी ते सुबुह 10 वॻे थींदो। असेंबली सेक्रेटरी जी पधिराई। आइन जे आर्टिकल 91 तहत चूंडुनि जे 21 ॾींहनि अंदरि क़ौमी असेंबली जो इजलास थियणु लाज़मी आहे। क़ौमी असेंबली सेक्रेटरी जे अख़्तियारनि जो चवणु आहे त इजलास लाइ सदर या स्पीकर जे नोटिफिकेशन जी ज़रूरत न आहे।